हे मुझे पाक मोहम्मद मुस्तफा जे हथ जो कमाल आ ॾाढियां हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। हे मुझे हबीब जे हथ मुबारक जो कमाल आ आऊं त मां मोहम्मद मुस्तफा जे हथ जो कमाल हीअं बि सम्झायां पर चवणी पवंदई सुभान अल्लाह। ओ मुंहिंजो सोहणा मुस्तफा करीम तो मोहम्मद करीम जे हक़ में अबू राफी ज़लील यहूदी भौंके थो नबी जे हक़ में गुस्ताखी थो करे पियो। अब्दुल्लाह बिन अतीक सहाबी रसूल जे अॻियों गोॾा खड़े करे इजाज़त थो वठे सोना हुकुम तहां कयो त श्री माथो लुणी अचांसि। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। सोना हुकुम तहां कयो त श्री माथो लुणी अचांसि। केरु आहे जेको हबीब जे इज़्ज़त जे मथां पंहिंजी जान कुर्बान करे रसूल जे ख़त्मे नबूवत जे मथों जान चो फिदा करे रसूल जे मथों चो पंहिंजो सिर माल जान चो लुटाए जेको लुटाइण चाहे थो हथ मथे करे वफा जो सबूत ॾे त पाक मोहम्मद मुस्तफा जो नालो चपन ते अची वेंदो। रब्बे मुस्तफा जो कसम दिल बहार बहार थी वञे पई ऐं ईमान में ताज़गी ईंदी थी वञे पई। अब्दुल्लाह बिन अतीक साहबी अर्ज़ तो करे त सोहणा हुकुम तहां कयो त श्री माथो लुणाओसि। मोहम्मद मुस्तफा हुकुम भी ॾिनो रसूल पाक इजाजत भी ॾिनी आहे। अब्दुल्लाह चवे थो त जंहिंजी पुठी मुस्तफा ठपे रब्बे मुस्तफा जो कसम उन जी ताक़त बिल्कुल कोन खपे ई खपे। निकरी पियो मोहम्मद करीम जो ठपियल शेर चओ ॾाढा सुभान अल्लाह। हज़ूर जो शेर चओ निकरी पियो रब्बे मुस्तफा जो कसम हे वञे थो पियो अबू राफी नाले यहूदी रसूल जो गुस्ताख रसूल पाक जे हक़ में बकवास कंदड़ अल्लाह अकबर कबीरा उन जे महल बाड़ीअ तक पहुचे थो पियो रात जो इंतजार करे थो पियो मथे चो चढ़ी थो वञे पियो रात जे पहर में। रब्बे मुस्तफा जो कसम अंदर दाखिल थी करे चवे थो त ओ लांती अबू राफी आवाज अचे थो कमरे में उन तरफ तलवार खणी चमकाईंदो डुकंदो थो वञे पियो। रब्बे मुस्तफा जो कसम किताब लिखन था त हज़रत पाक मोहम्मद जो सच्चो शीदाई रसूल जो वफादार रसूल जो हुबदार रसूल जे मथों मरमिटण वारो रसूल पाक जे नाले जे मथों कुसजण वारो चो अब्दुल्लाह बिन अतीक फरमाए थो पियो त मां तलवार खणी करे उन काफिर जे पेट ते रखी करे ज़ोर जो ॾिनो मांसि त हेॾो आई त होॾो तलवार टपी थी वञे पई उन जो सिर उते कलम करे वापसि मां जॾहिं लहंदो थो अचां पियो तकड़ में ॾाकण तो लथुमि त तिरकी पियुमि मां हेठि लथुमि त जंग मुंहिंजी भॼी थी पवे पटको मथे को लाहे करे जंग भगल के मजबूत करे डुकां थो वञा त पाक मोहम्मद मुस्तफा के खुशखबरी ॾियां त तुंहिंजो गुस्ताख जहन्नम पहुचाए आयो। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नूर मोहम्मद मुस्तफा बशर मोहम्मद मुस्तफा अज़मत सहाबा व अहले बैत नारे तकबीर। तू हे भरत मां हिनन के भरिया चओ सुभान अल्लाह। तू हे भरत मां हे भरिया ईमान सां भरजो था कर कोन हबीब जो जाते जिक्र थे थो तो उते ईमान चो पकड़जी थो वञे चओ सुभान अल्लाह। मोमिन जी दिल चो ठरी थी पवे रब्बे मुस्तफा जो कसम अब्दुल्लाह थो चवे त मां पटको लाथम जंग पांजी मां बधम रसूल पाक वट पहुतम रसूल के खुशखबरी बुधाया में सोना मां कुर्बान वञा तहां जे मथों त तवां जो गुस्ताख मां जहन्नम पहुचाए आयो आहियां। रब्बे मुस्तफा जो कसम रसूल खुश थी करे दुआ था ॾियनि पिया जॾहिं अब्दुल्लाह मंडकाए थो पियो त मोहम्मद मुस्तफा जी नज़र भगल जंग ते पहुची थी वञे। अब्दुल्लाह मंडकाए थो तकलीफ़ थी छा चई सही मां किरियो मां जंग भॼी आ मुझे मुस्तफा मुस्कुराए फरमायो पुट जंग त ओरे करे जॾहिं मोहम्मद पाक जे हथनि जे वेझो जंग पहुती रसूल पाक जॾहिं हथ उन जे मथों मलियो आहे पंहिंजी लाब मुबारक उन जे मथों मखी आहे उन इहे माल उहा जंग ॿी ॼम बखों बहितर थी वञे थी पई। हे मुझे मुस्तफा जे हथनि जो कमाल आ चओ ॾाढा सुभान अल्लाह। आमा हुजूर जे हथ ते छड़ो मां तकरीर कंदुसि पर थोड़ी सुभान अल्लाह जी हीर सरस घोलाए मथे हथ करे चओ सुभान अल्लाह। रसूल पाक साईं जे हथ मुबारक में रब पाक उहो जो करंट रखी छड़ियो थी तवज्जो कर उहो त अंदाज रखी छड़ियो थी रसूल जे हथ मुबारक में रब पाक साईं उहा ताकत
ताईं मौजूदो रखी छॾियो थी रब्बे मुस्तफ़ा जो कसम अंधी अख ते फिरे त सजी थी वञे हीअं बग़ैर वारनि वारे मथे ते फिरे त वार फुटी था पवनि उन वण खे हथ मुबारक लॻे जंहिं यको वण सुकी चयो अनाज कोन थो ॾे पियो मेवो कोन थो झले पियो हबीब जो मौजूदे वारो हथ जॾहिं नूरानी हथ लॻंदो थो वञे त उहो चओ सुकल थुड़ वारो चओ वणो साफ़ गुथी थो वञे पियो उन वक़्त में मेवा झलींदो थो वञे पियो नबी पाक सोने जे हथ जो इशारो चंड ॾे थिए थो त टुकर थी मुस्तफ़ा जा कदम थो चुमे पियो हे मुझे पाक मोहम्मद जे हथ जो कमाल ॾाढा मोहब्बत में त चओ वरी सुरखरू थी सुभान अल्लाह हीअ बि अर्ज़ करे मां सम्झाईंदो आहियां ओ अहल बैत जा शीदाईओ केड़ा ओ अहल बैत जा शीदाई सभई हैदरियो हसनी हुसैनियो या भलौंदा जुरतमंद हूंदा आहिनि हैदरी जुरतमंद हूंदा आहिनि हसनी जुरतमंद हूंदा आहिनि हुसैनी अल्हम्दुलिल्लाह असां जुरतमंद हूं जो हेड़नि सीअनि जे मौक़नि में बि सीअ भल मथूं ट्रिमनि पर मुस्तफ़ा जी ॿोली ॿुधण लाइ बेताब वेठा हूं ईअं आहे मां भुलुम असां त उन सोहणे हुसैन जा शीदाई हूं अल्लाह अकबर कबीरा उन सोहणे हसन जा शीदाई हूं रब्बे मुस्तफ़ा जो कसम जंहिं हसन ऐं हुसैन खे मोहम्मद मुस्तफ़ा नबूवत जे कुल्हनि ते खणी पई घुमायो असां त उन पाक मोहम्मद मुस्तफ़ा जे हसन हुसैन जा दीवाना हूं जंहिं हसन ऐं हुसैन खे रब्बे मुस्तफ़ा जो कसम रसूल चो हिन गल ते चुमी ॾिनी आहे कॾहिं हुन गिटे ते चुमी ॾिनी आहे रब्बे मुस्तफ़ा जो कसम रब जेका ख़ुशबू जेका सरहान मुस्तफ़ा पाक जे चपन मुबारकनि में रखी छॾी आहे जॾहिं नबी पाक ख़ुशबू वारा चप हसन ते रखिया हुसैन ते रखिया हसन बि ख़ुशबूदार तो हुसैन बि ख़ुशबूदार नारा तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा व अहले बैत मकाम सहाबा व अहले बैत नारा तकबीर असां त उन पाक मोहम्मद मुस्तफा करीम जा शीदा हूं हिकु दफ़ो वरी गॾिजी ॾाढा चओ मथे हथ करे सुभान अल्लाह अबा सोहणे जा सब परस्तार हो उन सोहणे हबीब जे हबीबी ते कुर्बान थियण लाइ चओ असां पहुची आऊं सुभान अल्लाह जी हीरा अबा जंहिंखे हबीब जो हथ लॻे चओ उन मां ख़ुशबू हरगिज़ न वञे जंहिंखे हबीब जो हथ लॻे त ख़ुशबू चओ वरहनि जा वरह रहे जंहिंखे हबीब जो हथ लॻे रब्बे मुस्तफ़ा जो कसम ख़ुशबू चवे थी त हबीब जे हथनि खां जुदा न थींदमि जंहिंखे हथ लॻो ख़ुशबू उते सुकून सां रहिजी थी वञे चओ सुभान अल्लाह हज़रत खुबैब बिन आदि खे नबी जा हथ लॻा अख मारे कजाई चंद ॻाल्हियूं ओ खुबैब जेको नबी जे चेहरे जे मथों शीदाई थी ईमान त क़बूल थो करे पियो सोना तहां जे चेहरे खे ॾिठुम ऐं सच इते ॾिठुम मां ॿियो कुझु बि मुतालबो नथो कयां न मौजज़े जो मुतालबो न चंड टुकर करण लाइ थो चवां न को वणनि खे घुराइण जे लाइ थो चवां न सतारनि खे इशारे आंगुर सां घुमाइण मां तहां खे मुतालबो थो कयां न ॻोहनि खे सदराए सलाम जे लाइ थो चवां मां फ़क़त तो मुस्तफ़ा जे चेहरे ते हिकु दफ़ो नज़र कई आहे त अल्लाह अकबर कबीरा ओ मुंहिंजा सोना मुस्तफ़ा तुंहिंजे चेहरे मुबारक में रब चओ सच बीहारे छॾियो आहे तो मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे में ही चओ रब अदालत और इंसाफ जो तरानो चओ बीहारे छॾियो आहे तो मुस्तफ़ा जे चेहरे में हयाव जो अंदाज़ चओ रखी छॾियो आहे तो मुस्तफ़ा जे चेहरे में मां बहादुरी जा सबक पढ़ी छॾिया आहिनि सोहणा बस बिना मुतालबे जे बिना कंहिं देर जे हथ और ते कयो त मां खुबैब तो मोहम्मद मुस्तफ़ा जे मथों कलमो भरे मां अल्लाह अकबर कबीरा ईमान दावो कंदो थो वञा आओ सोना खुबैब तुंहिंजे मथों सिर मुंहिंजो घोर वञे मुझे अब्बे अम्मा जो सिर सदके वञे जो रसूल खे ॾिठुई ॾिसण सां ई सम्झी वई त हे मोहम्मद मुस्तफ़ा उहा हस्ती आहे जंहिंखे रब जो नूरानियत सां रब अदालत सां रब जो ज़िदूरियत सां रब शुजाअत सां रब दिलेरी सां नवाज़े छॾियो आहे जेको आशिक़ मुस्तफ़ा जो आहे तंहिंजे लाइ जन्नत जा 8 ई दर रब खोले छॾिया नारा तकबीर शान मोहम्मद मुस्तफा उहो खुबैब
जेको ॾिसी मुस्तफ़ा जो चेहरो कलमो थो भरे चओ सुभान अल्लाह। रसूल ते ईमान पक्को आंदई रब परख कई इम्तिहान वतो जंहिंमें जो पहिरियों नंबर पास थी वियो। उलाइक हुमुल फाइज़ून कुरान ऐलान कयो त इहे पक्का ठक्का कामयाब इहे थी जेके हबीब जे मथों सिर हीअं खपाईंदा माल हीअं खपाईंदा आहिनि। तवज्जो कर मां हे ॻाल्हि तुंहिंजे दिलि वटो थो चवणु चाहियां। उन इहा ख़ुबैब खे काफ़िरनि चओ कब्ज़े में घेरियो। काफ़िर कंट्रोल करे विया, कंट्रोल करे थाणे में हयऊं, जेल में हणे रोज़ चक्कर था हणनि था। बेली मोहम्मद करीम जो कलमो छॾ तोखो असां जेल माफ़ था कयूं। चई हिकु जेल छा हज़ारे जेल फकींदुमि सहंदुमि बर्दाश्त कंदुमि मुस्तफ़ा खां हिकु सेकंड बि हथ सोरींदुमि कोन। जे सोरियुमि त मुंहिंजो दम परवाज़ थी वेंदो। नबी जो चेहरो मुंहिंजे दिलि में अहिड़ो त वेही रहियो आहे जो रसूल खां हिकु चओ लफ़्ज़ो बि चओ मां बेख़्यालो थी वेंदुमि। तसवुर हबीब जो ख़त्म कंदुमि त मां अल्लाहु अकबर ज़िंदा न रही सघंदुमि। भले हे जेल हने बायूं भगायो, बायूं मारियो, टांडा चओ दुखायो, त तलवारियूं तैयार कयो, केतिरो बि हरबो कयो, पर जेको नबी ते ईमान आंदो आहे तव्हांजे चवण सां अञा रोज़ बरोज़ वधंदो थो वञे पियो। अहिड़ा जान चओ रब ख़लक़िया जेके नबी जा ख़िदमतगार सहाबा बणिया चओ ॾाढा सुभान अल्लाह। चई सुभाणे ख़ुबैब फाई ॾींदासीं, तैयार थी वञ, बच्चनि खां जुदा कंदासीं। चई बच्चा मां ॼणिया ई मुस्तफ़ा जे मथों कुर्बान करण लाइ हन, मां ॼणिया हिन करे हन त वॾा थियनि नबी जो मल्हाइनि चओ इश्क चओ सुभान अल्लाह। मुंहिंजी जान पंहिंजी नाहे रब अमानत ॾिनी आहे त जॾहिं हबीब जो वाक़ियो मौक़ियो अची वञे त लुटाए छॾ, जन्नत जा दर खोलाए छॾ। इहा ॿोली आहे ख़ुबैब जी, तव्हांजी बि इहा बि आहे का? हिकु अधु हथ तो मथे करे सोबियल थधि जा हई लहो बत जूं देगियूं बि ठपकनि थियूं पियूं, ॾाढा हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। असां ईअं ई हूं। आयो जियाला या ज़ोरी मां हथ खणाए जियाला थो कयां। जियाला आयो जियाला, प्याला नथो चवां, इश्क जा प्याला चओ मतल जियाला ॾाढा चओ सुभान अल्लाह। ख़ुबैब खे चऊं त सुभाणे फाही फकींदे। जे कम सवलो आहे नबी छॾणु ॾुखियो आहे। ये फाई शाये असां ॼमिया ई मरण लाइ हूं सो मरऊं नबी जे मथों उहो भलो आहे चओ सुभान अल्लाह। लिदूलिल मौत हदीस थी चवे त ॼणियो मौत जे लाइ अल्लाहु अकबर मतलब आहे त हीअं जॾहिं माइन जा लालच ॼमंदा था वञनि पिया, नबी जा परस्तार आशिक़ रसूल बणबा था वञनि पिया, सिद्दीक़ जा नौकर, फारूक जा नौकर, ओस्मान जा नौकर, हैदर करार जा नौकर, हसन जा नौकर, हुसैन जा नौकर, बूसिर जा नौकर, अली तकी अली नकी जा हसन अस्करी जा इमाम मौदी जा नौकर चओ हीअ तैयार थींदा था वञनि पिया नबी जे मथों सिर खपाइण जे लाइ। हर दम नारा हणी करे ये परसरे बेकार चवन था त पिया नबी जो अंदाज़ अची वेंदो, साहबा जो अंदाज़ अची वेंदो, आलो बैत जो अंदाज़ अची वेंदो, सिर्फ माल खपाईंदासीं पोइ ते न हटंदासीं। नारा तकबीर, शान मोहम्मद मुस्तफा, अज़मत सहाबा, मोहब्बत सहाबा, मकाम अहले बैत, अज़मत अहले बैत, नारा तकबीर। ख़ुबैब सुभाणे फाई जे फंदे ते लटकंदे चई भले हाणे फाई जो मां तैयार आहियां सुभान अल्लाह। सुबुह थी हिननि खे काफ़रनि खयूं, फाई तैयार कयूं, ऐलान कयूं, रोशे कोड़िया गॾिजी विया, उधाम गॾिजी विया, काफ़रनि जूं लड़नि जूं लड़ां तैयार थियूं त अॼु मुस्तफ़ा जो परवानो चवे थो त मां नबी जो आशिक़ आहियां, अॼु इश्क खां हथ खणे ई खणे हीअ फाई केरु फकींदो। सोना तोखे ख़बर ई नाहे त नबी पाक जो जेको ठपियल हूंदो थी, रसूल जो जेको रसियल हूंदो थी, नबी पाक सोने जो जेको रंगियल हूंदो थी, नबी मुस्तफ़ा करीम जे मथों जेको चओ पंहिंजे दिल जो अंदाज़ विछाईंदो थी, रसूल पाक जो दुरूद जेको पढ़ंदो थी, नबी जे नाले ते ॾिण पंहिंजा ठारींदो थी, नबी पाक सोने जे मथों चओ
ये कुर्बान कुर्बान थियण जो बोलियूं ॻाल्हिंदो थी रब्बे मुस्तफा जो कसम उहा हीअ भाई त छा पर सारी काइनात जा सब भाई जा बंदा फकीदो पर मोहम्मद मुस्तफा के एक मिनट भी जो पोते छॾण लाइ तयार ही ना है को चई भले भाई त मुंहिंजो ॾाह जा मां ॼणो वतियूं जॾहिं वञनि पिया हेॾो सिपाही वतियूं था वञनि पिया चवनिस था त मुड़ी वञ चङो थी चई मुड़ा कीअं त मुंहिंजो ॾाज चओ फाही आहे चओ सुभाणे घोट चओ कुंवार ॾाज खां न हटंदी न मुड़ंदी आओ या मां भुलुम हेठो कुंवार सिंगार खां सवा न मुड़ंदी मुंहिंजो सिंगार ख़ुबैब थो चए फाहीअ जो अॼु फंदो आहे अज इया सिंगार जी लड़ विझो त फाई था पर समझा थो त अल्लाह अकबर हबीब जे सदके में माखे हीरन जा हार था पवन पिया मां कल क़यामत जे ॾिहाड़े हबीब पाक वट रब जे राह में मां कुसजी करे पेश थी करे मां चवंदुमि ओ मुंहिंजा रब्बा तूं मूंखे एतिरो प्यारो मांजो तूं मोहब्बत रखी मोहम्मद मुस्तफा करीम सां त मां तुंहिंजे मोहम्मद मुस्तफा सां वफ़ा रसूल पाक सां हुब रसूल सां इश्क मल्हाए करे रसूल पाक जे मथों जान जो नज़रानो ॾेई करे जेका तो मूंखे जान ॾिनी हुई अमानत मुस्तफा जे मथों कटाइण कपाइण जे लाइ अॼु तुंहिंजे महबूब मुस्तफा जे मथों तो सिर लुटायूं तुझे बारगाह में हाज़िर बीठो आया रब खुश थी पौंदो चंदो हे जन्नत जा दर खोले दिना थमाए जने अंदर दाखिल थिंदो त निर्णय थरी पौंदई ॾाढा चओ सुभान अल्लाह आओ कनन हेडो भी चो बाजू पकड़ियो था जन हेडो भी बाजू पकड़ियो था जन जवान वने तो कलकती जे ड्रेजारे थी पर हथे उन्हनि खे तो चवे ड्रेजारियो न मां ड्रिजणो न आहियां जंहिंजे कल्ब में हज़ूरी हुब पियल आहे उहो ड्रिजंदो न आहे ड्रेजारींदो आहे चओ सुभान अल्लाह आओ रसूल मुनज़िर मुनज़िर हबीब जी सिफ़त मुनज़िर या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा नबी ड्रेजाइण जे लाइ आयो जहन्नम को ड्रे जाए थो मां भी ता काफरन के नबी जी गुस्ताखी तो ड्रे जाया मता जहन्नम न थेव तवज्जो कर नेठ फाई जे फंदे ते बीठो बियारे हाने वरी पुछनिस था पिया खल्क पीठी दिसे थी पई त हाने कदे हथ तो कढे पियो रब्बे मुस्तफा जो कसम ओ खुबैब नसीहत वसीयत करनी थी त कर जे एक वसीयत नसीहत आहे खुश थिया काफर त हथ कढंदो जे केड़ी आ तुजी नसीहत वसीयत जे वसीयत ई आहे त बिन रकात नमाज पढ़ण जो मौको दिनो वने ॾाढे चओ सुभान अल्लाह बरकातू मां नमाज जूं पढ़ा मां हां पांजो ठारिया इन नमाज में चओ मुंजो ठारा सजदो कंदुम त रब जे रहमत जी झोलीअ में पवंदो चओ ॾाढा सुभान अल्लाह ओवा नमाज जेका मेराज में रजब अचई थो रब तोहफे में हबीब के ॾेई छॾी आहे रब्बे मुस्तफा जो कसम उवा मां पढ़ा पो दम धणी जे हवाले थींदो वञे त वञे ॾाढा चओ सुभान अल्लाह बरकातुन जी हिन खे मोहलत ॾिनऊं किताब लिखंदा तकड़ियूं तकड़ियूं पढ़ी छा चलाए तकड़ियूं पढ़ी छा ॻाल्हाई जो न अब्बा चओ तकड़ियूं पढ़ी वेड़ फेड़ करे देरी न की पुछे काफरन को दिल त ॾिस चौन जी शीं हीअं थींदा हबीब जा ठपियल हीअं थींदा काफरो ता पुछंदो न त तकड़ियूं छो पढ़ियूं मां मथों मौत तो लटके भाई न त मौत ॾिसी माण्हू हल हला कंदो वा त जान छुटे पर मां तकड़ो तकड़ो पढ़ी सलाम फेरियो वा पुछो आखिर ईअं छो अल्लाह अकबर जवाब एड़ो ॾिनई जो पिंडाल वारन जा रूह ही खुश थी वेंदा जवाब जो खुलासो समझण जी कजई जवाब तो दे पे बुधो 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 तकड़ हिन करे कई आहे जेकॾहिं देर क्या हां त ऐ बुलायो वा देर क्या हां त मता चओ हा त नबी जो आशिक थी करे चा मौत को डिजी नमाज डिगी करे वियो आहे इहो मां ऐब बर्दाश्त को न थो कया तकड़ी तकड़ी नमाज मां खत्म थो कंदो वञा तकड़ी नमाज खत्म थी वई माखे मौत जी जरूरत हिन वक्त में ॾाढी आहे भले माखे फाई फकायो माखे सूली ते चाढ़ियो मां जेको मुस्तफा ते ईमान आंदो वासो आंदो
खाधो आहे हिकु जो लाज़ो भी पोइते कोन थो हटा पियो रब्बे मुस्तफा जो कसम उत हवा के शायद थी करे चवे थो त ओ हवा तू गवाह रह जाए हे सब काफिर बीठा थी तो मोहम्मद जे दीन जे मथो सिर खपायूं लुटायूं कटायूं तो टंगायूं थो वञाए पियो तू ई वनी नबी मुस्तफा के तो खुली खुली करे रसूल के फरियाद कजाए त तुजो दीवानो मस्तानो परवानो तुझे मथो मरी मिटी करे तुझे मथो तुझे दीन जे मथो जो जान दिनियो चो रब ऐं मोहम्मद करीम के राज़ी करे पौधो मरी पियो नारा तकबीर शान मोहम्मद मुस्तफा इश्क सहाबा मोहब्बत सहाबा अज़मत अहले बैत मकाम अहले बैत नारा तकबीर नेठ काफिर फाही दिनी तवज्जो मारे नेठ काफिर फाही दिनी अल्लाह तो जाने किताब सच था लिखन जरे फाही दिनई जरे रूह परवाज थियो तो चो तरफ खुशबू पखड़जी थियो खुशबू वारो रूह हो न जेके नबी चो हथ लाए चो पांजे भाकुर चो विझे चो वो खुशबू बनजी थो आओ या मां बोला तो पियो हजूर जा जेके लिंग लगल हो जाने जेके चो सीनो जैसा लगल हो जे चो ओहो अल्लाह अकबर रूह भी चो वो खुशबूदार थी थो वने चो सुभान अल्लाह जने दम निकतो तो चो तरफ खुशबू फैलजी वई अख मारे कजाई काफरन चो त हिन के लाहिणो नाहे टंगियो पियो हुजे या नसीहत वसीयत हुजे इबरत हुजे सबक हुजे बाकन खे जेको नबी जी दामन छरींदो टंगियो बीठो हूंदो अख मारे कर आखिरी ॻाल्हि नेठ लिखन था त महीनो लटकियो पियो वा लाश घणो महीनो लटकियो पियो वा लाश महीने खां बाद में नबी मुस्तफा के पतो थो पवे पियो रब्बे मुस्तफा जो कसम मुझे मोहम्मद मुस्तफा करीम चो मकासिद मोकलिया हन घोड़े सार मोकलिया थई वणो हां ड्रुक भरे करे मुझे सच्चे आशिक जे लाश खे मां मोहम्मद मुस्तफा जे मजलिस में खणी अचो घोड़ा ड्रुक पाए चो अल्लाह अकबर कबीरा महीने जे पंध खो पहुचो उत मके पहुचंदा था वञनि पिया जने रात जो पहर होता चौधारियूं चो चौकीदार जागन था पिया पोए पहर में जने सुता एक साहबी मथे चढ़ी करे उन ये लाश के भाकुर थो विझे भाकुर विझी चवे थो त कसम मुझे रब जो त जेडो नरम आहे एडो नरम कपा भी न थींदी आहे वो महीने खो पो भी चो लाश नरम पियो थी सिंगे तो त जन्नत जी हुबकार थी अचे पई